कुछ माग कुछ माण्हू कुछ मुहावरा तारीख़ी हैसियत वठी वेंदा आहिनि। ईअं ई शहदाद कोट जे कोटू मोटू चौक बि न सिर्फ़ु शहदाद कोट बल्कि मुल्का मुल्क मशहूरी माणी आहे। भाई साहब शहदाद कोट जी अॼोकी स्टोरी जो दिलचस्प उनवान ई उहो आहे। अवां हिन कहाणी मां ॼाणे वठंदा त चाइना जी बाटा ऐं सुज़ुकी, इंडिया जी टाटा बिरला जियां मशहूरु हिन पाकिस्तान जे कोटू मोटू चौक जो मुहावरो कीअं वजूद में आयो। अचो त सभ खां अॻु हलूं कोटू मोटू चौक खे चए लाइ मशहूरु कलाम बि ॻायल आहिनि। सोणा घुमनि था रोड ते, कोटू मोटू चौक ते ॿिया केतिरा ई गाना आहिनि। हलिया तू हिक वार मुंहिंजा मिठा हिक वार, हलिया तू हिक वार मुंहिंजा मिठा हिक वार, सिक मां सॼा थो केॾो तोखे बार बार। कोटू मोटूअ जो चौक बि घुमे, कोटू मोटूअ जो चौक बि घुमे, घुम ही शहर सारो। मुंहिंजो शहदाद कोट, मुंहिंजो शहदाद कोट आहे सभ खां प्यारो। विहांव जी ॼञ हुजे या कोई एहतिजाजी तहरीक जो मुज़ाहिरो, धरणो या बुख हड़ताल, जेसीं ताईं हिन हंधि तां गुज़र न करे या उते न थिए त उनखे अधूरो सम्झो वेंदो आहे। सुञाण कुझु शहरनि त कोटू मोटू चौक खे सिंध जो हाइड पार्क बि चवनि था, जिते मुल्क जे मशहूरु सियासतदाननि न सिर्फ़ु गुज़र कयो आहे बल्कि पंहिंजा अवामी जलसा बि हिन ई कोटू मोटू चौक ते कया आहिनि, जंहिंमें काज़ी फज़लुल्लाह, वली खान पठान, नसीम वली खान, अजमल खटक, गौस बख्श बिज़िंजो, मुमताज़ भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, साईं GM सैयद, हफ़ीज़ पीरज़ादो, तारिक अज़ीज़, डॉक्टर कादिर मक्सी, अलामा साजिद नकवी, शहीद बशीर खान कुरैशी, जलाल महमूद शाह, रसूल बख्श पलीजो, जाम साकी, इमरान खान, शाह महमूद कुरैशी, मौलाना महदूदी, मौलाना कौसर न्याज़ी, अब्दुल वाहिद आरिसर, रियाज़ चांडियो, कुर्बान ख्वावड़, अबरार काज़ी, विष्णोमल, अयाज़ लतीफ़ पलीजो, नसरुल्लाह खान, हैदर बख्श जटोई, मौला बख्श खासकेली, सैयद हुसैन शाह कंबर वारो, अलामा राजा नासिर अब्बास, फरहान कादरी, मीर मुर्तज़ा भुट्टो, गनवा भुट्टो, नसरत भुट्टो समेत ॿिया केतिरा ई सियासतदान हिन कोटू मोटू चौक ते गुज़र समेत पंहिंजा अवामी जलसा करे विया आहिनि। कोटू मोटू चौक जो नालो उन ते कोटू मोटू दुकान जे नाले जे करे ई मशहूरु थियो। कोटू मोटू ॿ शख़्स हुआ जिन पाकिस्तान जे वजूद में अचण खां अॻु गॾिजी वापार जी शुरूआति कंदे हिन परचून जो दुकानु खोलियो, जंहिंमें कफ़न खां वेंदे सुई ताईं, लूणु मिर्च खां वेंदे अतुर ताईं, रांदीगनि खां वेंदे राशन ताईं, पंसार की दवाउनि खां वेंदे कबाड़ जे सामान जहिड़ो कलो ऐं ख़ाली शीशनि जो मर्कज़ सम्झो वेंदो हो। ही उहो अहिड़ो दुकानु हो जिते घर में रोज़मर्रा जे कुतुब ईंदड़ समूरनि शयुनि जी मौजूदगी हूंदी हुई। हिन दुकान खे जदीद मार्केट टर्म में सुपर स्टोर बि चयो वेंदो आहे। ही शायदि सिंध जो ऐं शहदाद कोट जो शायदि ई को पहिरियों सुपर स्टोर हो जंहिंजा ख़ालिक कोटू मोटू नाले ॿ हमराह हुआ, जेके ॿ वाणिया वापारी हुआ। कोटू मोटू जे उन दुकान जे मशहूरु ऐं निराले हुजण लाइ सिर्फ़ु इहो काफ़ी न आहे त हिन में रोज़मर्रा ज़रूरत में ईंदड़ समूरियूं घुरिबल शयूं मौजूदु हुयूं, बल्कि हिन जी दिलचस्पी जा कारण ॿिया बि आहिनि, जंहिंमें शायदि ही दुनिया जो पहिरियों दुकानु हो जंहिंखे को दरवाज़ो कोन हो, न ई उनखे कोई बंदि करण लाइ को तालो ख़रीद कयो वियो हो। ही दुकानु काठ जे संदुलनि खां वेंदो, काठ जे ई ठाहियल काफ़ी संदुलनि ताईं फैलिजी वियो। कोटू मोटू सिर्फ़ु दुकानु न बल्कि सन्यासी, वेज ऐं तिब जा पिणु माहिर हुआ। कोटू ऐं मोटू उहे ॿई शख़्स केरु हुआ, किथां आया हुआ, इन्हनि मुतलिक़ शहदाद कोट वासियुनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। मां जेकी ॿुधो आहे त दोस्त आहे, पर हुननि जी दोस्ती अहिड़ी जो जीअं भाउरनि जे मिसल, यानी कोई ॿिए खे इहा ख़बर न पवंदी त हे भाउर आहिनि या दोस्त आहिनि। दुकान मां हुननि जो ॾिठो पाकिस्तान खां पोइ अवल न,
बसि हिननि जे दुकान जी तालो ई न हणंदा हुआ। ईअं वरी पाल लॻल हूंदो हो न, पोइ वरी पोइ हलिया वेंदा हुआ, वरी सुबुह जो अची दुकान ते वेहंदा हुआ। बिल्कुलु हुयो। पाकिस्तान को अवल त घणो अमन हो, जीअं पोइ तीअं ॻाल्हि ख़राबु थींदी वई। दोस्त आहे पाण में, दुकान ख़ासि करे सॼी उमिरि गुज़रे दुकान खे दर ई न पियो। हर शइ हिते मतिलबु जेको बि किराने जो सामान, मञार को सामान, सभु कुझु हिते कोटू मोटू मिलंदो हो। इहो कोटू मोटू में अंधारो त अलॻि आहे, कोटू मोटू उन दौर में हूंदो जॾहिं त कोई इलाइक़ो ई न हूंदो, को माण्हू ई न हूंदो न। इन में ज़ाहिर जे नाले ते सॼो इलाइक़ो आहे, त उन टाइम में कुझु हूंदो न, त उन महिल कोटू मोटू अची वेठा न हुते। इहे पाण में दोस्त आहे भई, ॿाहिरि न आहे, पर ख़बर आहे कंहिं कंहिंखे हूंदी त इहे पाण में दोस्त आहे, पर अमूमन इहे सम्झंदा ॿाहिरि आहे। इन्हनि जे दुकान खे हिन महिल दर बि कोन हो, जेसि ताईं इहो दुकानु हुयो न त दर बि कोन हो, राति जो पर्दा ॾेई हलाईंदा। हिकिड़ी तव्हां जे मथां ॻाल्हि कयमि त जंहिं टाइम में जंहिंजे नाले ते सॼो इलाइक़ो आहे, त उहो माण्हू त कॾहिं अची वेठो हूंदो। हिते असां वटि वीचारा त मिड़े केस वेस करे शेखनि में वीचारे खे उथारे न थिए, हो त इलाइक़ो सॼो उन जो ई न। पोइ असांखे जेतिरो कमु थो करे त कोटू मोटू जो इन शेख ते इतमाद हो। पोइ हुन चयो त दुकान खणी आ, हिकु तुंहिंजो हिकु मुंहिंजो। पोइ हुन जे ॿई दुकान पंहिंजे नाले करायो। छा त अॻे त इहो न हूंदी न, भेण हाणे थियो न, अॻे सादगी हूंदी, हर कंहिं पाड़े ते इतमाद हूंदो हो न। असां जेको असांजो जीवन कयो उहो ई आहे। 1945 जंग में मां नंढड़ो, इहा दुकान हिते ईअं हुया कचा ऐं बारदानो विझी दर ॾींदा हुआ। राति जो कंहिं ॿार फकी पवंदी हुई या सुती खपंदी बि वीचारा उथी ॾींदा हुआ। आने टके जी इज़त हूंदी हुई, उन ज़माने में आना ॿियानी इहे हलंदा हुआ। पोइ 1945 जंग में बि इहो दुकान हुयो, 1971 वारी जंग में बि इहो दुकान हुयो। शेखनि कूड़ा क्लेम करे इन ग़रीबनि जो नालो ड्राए इन्हनि को दुकान खसियो। हे कोटू मोटू पाण में दोस्त हुया, पर कंहिंखे ख़बर कान्हे कि दोस्तनि ॿाहिरनि कीअं बि आहिनि। पोइ पाण में इहे रहंदा हुआ। इन्हनि जो त टिकाणो बि पंहिंजो आहे कोटू मोटू वारनि जो। इन्हनि जो हिकिड़ो भगत घराणो आहे, इन्हनि जो हिकिड़ो। जिनखे तक़रीबन उन दौर खां ॾिठो जॾहिं 83, 84, 85 वारे दौर में असां सियासी मूवमेंट जी जॾहिं आगाज़ कयो त हिते चौक ते इहा दुकान मौजूदु हुई। ऐं उन दुकान जी जेका ख़ासियत हुई, जेका असां उनखे ॾिठो, उन में इहा हुई त उनखे न दर न दरवाज़ो ऐं ॿियूं आम शयूं जेके बि पुराणे दौर में 80 ऐं 82 वारे दौर में उहे जॾहिं ऐं 85 वारे दौर ताईं उहो इहो थींदो हो त उहो तव्हां माण्हू वञी ख़रीद करींदा। राति जे 1 वॻे 2 वॻे बि माण्हुनि खे काई बि जेकॾहिं पेट में सूरु थिए या ॿी काई बि थिए त उहा वञी उतां ख़रीद कंदा ऐं शयूं वठी ईंदा। या ख़ुदि दवाऊं अॻे जेके मेडिकल में असां वटि जेके डॉक्टर आहिनि उहे ठाहे ॾींदा हुआ, त उनजे लाइ शीशी जे लाइ चवंदा त वठी अचो, त पोइ वरी कोटू मोटू दुकान खां वठी अची हिते उन्हनि खे दवाऊं ठाहे ॾींदा हुआ। त मजमूई तौर ते इहे ॿ जेके बि हुया दोस्त हुया या ॿाहिरि हुया, पर उहे उन्हनि जो असां हिन वक़्त ताईं जेको ॿुधो आहे ॿाहिरनि जे हवाले सां त उहे ॿाहिरि आहिनि। सो बहरहाल मुंहिंजे लाइ आम ॻाल्हि इहा आहे त इन चौक ते वेही करे इन्हनि माण्हुनि जहिड़े नमूने सां सॼी ज़िंदगी हिन कोटू मोटू चौक जी सुञाणप कराई, उहा असांजे लाइ अहम आहे। मूं जॾहिं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वियो आहियां त जॾहिं शहदादपुर जी तारीफ़ करायो आहे त उन ते उन्हनि माण्हुनि वटां इहो बिल्कुलु आवाज़ ईंदो त भला कोटू मोटू चौक वारो शहदादपुर, माना एतिरी उन जी सुञाणप आहे। उन सां गॾोगॾु हिते मुल्क जा वॾा वॾा सियासतदान ऐं वॾा वॾा अॻुवान बि तव्हां ख़िताब करे विया। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी जेका तव्हांखे मां दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त इन कोटू मोटू चौक खे जीअं पाकिस्तान ठहण खां पोइ असांजे मुल्क में घणनि जॻहियुनि खे माना इस्लामी बणाइण जी कोशिशि कई वई। जीअं हाणे असां वटि सीता रोड हो त उनखे रहमानी नगर, ॿिया ईअं मुख़्तलिफ़ चौक हुया, उन्हनि खे मटाए वियो, पर हिते कोशिशि कई वई। वरी ज़ियाउल जे दौर खां पोइ मज़हबी इंतिहा पसंदी वधी त उनखां बाक़ाइदगी सां हिते जे बोर्ड हयां विया, मुख़्तलिफ़ ग्रुपनि जे तरफ़ां उन नाले खे मटाइण जी कोशिशि कई, पर माण्हुनि उन खां जेको आहे कॾहिं बि उन नाले खे तस्लीम न कयो ऐं कोटू मोटू जे नाले खे खणी अॻिते वधिया। त मां सम्झां थो त उन्हनि जी जेका अलामत आहे उन 2-3 असांखे पैगाम उन मां मिलनि था। हिकिड़ो पैगाम इहो त उन जे दुकान में सभु शइ मिलंदी। उन दौर में जॾहिं असां वटि हाणे त हर शइ जा अलॻि अलॻि मार्केटूं आहिनि, उन दौर में कुझु घटि हूंदा हुआ त कंहिं बि माण्हूअ खे माना कंहिं जॻह खां वञी मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञण जे बजाए उतां ई शयूं ख़रीद करे निकिरी वञणु। ॿियो इहो आहे त इमरजेंसी में शयुनि जो मिलणु, इहे बि उतां जी मौजूदगी हुई। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी
उन्हनि वटि हिकिड़ी रिआयती हिकिड़ो पासो बि हूंदो, माण्हुनि सां वरी हिकिड़ो प्यार वारो रवैयो बि हुयो, जीअं अॼुकल्ह असांजी दुकानदारी में माण्हुनि जो रवैयो आहे, पर हुननि वटि हिकिड़ो ॾाढो माण्हुनि सां हिकिड़ो सुठो सलूक रखण वारो हिकिड़ो अंदाज़ो, वापार वारो अंदाज़ सुठो। मां त मूंखे यादि आहे त मां 6हीं जमात में जॾहिं पहिरियों दफ़ो कोटू मोटू जी दुकान ते सामान वठणु वियो हुउसि त उतां मूं 50 रुपयो ॾेई तकड़ में मां जॾहिं मोटियुसि त पैसा बकाया रहिजी विया मुंहिंजा, तक़रीबन मुंहिंजो ख़ाली 5 रुपए जो मूं सामान वरितो ऐं 45 रुपया, उन दौर में 50 रुपयो वॾी ॻाल्हि हुई। ऐं उन मूंखे सॾु करे जेको आहे ऐं मूंखे चयो त भाई पंहिंजा पैसा वठी वञ, पर मां सम्झां थो अॼु जे माहौल में ईअं न आहे। केरु जेकॾहिं 1000 जो नोट ॾेई इहो पैसा राहे हो त थी सघे थो दुकान मञे बि न मञे वापसी ते, पर हुननि सॾु करे पैसा ॾिना। उहो वाक़ियो मूंखे हर वक़्तु यादि ईंदो ऐं मां जॾहिं हिननि खे ॾिसंदो त मूंखे ॾाढो मन हिननि सां प्यार ऐं मोहबत वारो। बिल्कुलु इहो अमन जो पैगाम हुन टाइम। ऐं मां सम्झां थो त हाणे असां पंहिंजे घर में बि जेको आहे असां सलामत न आहियूं। घर में बि को माइट मिट अची गुज़री वञे, केर बि हुजे त सामान खे संभालणो थो पए। उन दौर में हिकिड़े चौक ते वेही ईअं दुकान जो हलणु इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं असां सम्झूं था त जॾहिं शहदाद कोट कोटू मोटू जे दुकान वांगुरु थी वियो त पोइ असीं सम्झंदासीं त सिंध में अमन। उन खां बाद अचो त कोटू मोटू जी औलाद सां मिलूं। कोटू मोटू जो वॾो फर्ज़न लालचंद, जेको न सिर्फ़ु सन्यासी भाउ आहे पर कोटू मोटू जे छॾियल कारोबार खे वधीक फैलाइण लाइ वॾी कोशिशि कई आहे। उन कोशिश में हू केतिरे क़दुरु कामयाबु वियो आहे उहो हिकु अलॻि बहस आहे। उन जे लाइ लाल जे नेणनि में माज़ी जी यादगारियुनि जा ओलड़ा पवनि था त संदसि अखियूं आलियूं थी वञनि थियूं। हिन कोटू मोटू जी आतम कथा कुझु हिन ई रीति ॿुधाई आहे। भाउर आहे सॻा, सॻा भाउर जगतमल जा पुट आहे। अच्छा, के माण्हू चवंदा त पाण में दोस्त माण्हू पिया चवनि, माण्हू ईंदा बाबा खां पुछंदा, मां वेहंदो मांसि न गॾिजी, तोखे थोरी ख़बर हूंदी मां ईंदो हूंदे फटाका वठण हेॾो होॾो, त माण्हुनि खे चवंदा चई तव्हां केरु आहियो, चई असां भाउर आहियूं। चई न सची ॻाल्हि के, चई भला दोस्त आहियूं असां। बसि ईअं ॻाल्हि हूंदी, ॿियो कंहिंखे ख़बर न आहे। ऐं जगत जा पुट आहे, जगतमल जा। अच्छा, तव्हांजो कहिड़ो वालिद साहब कोटूमल मुंहिंजो पीउ हुयो, मोटूमल चाचो हो। हा हा। ऐं तव्हां जे इन दुकान खे केतिरो टाइम थियो? 1940 खां मां 38 में ॼाओ हुउसि। 22 जी बोर्ड मां 64 ॾिठी, दुकानु साम्हूं हूंदो हो असांजो। हा 22 पोइ वरी आयासीं, नील लुॾे पई, गुलाम मियां गुलाम सिद्दीक़ी लुॾे पई। पोइ हुकुम थियो हिनजो साईं जो त बाबा पाणी असां ॾे न चढ़ंदो, पाणी बाज़ार में वेंदो। पोइ बाज़ार में पाणी वियो। ॿियो वरी कोटू मोटू वारे 64 ते आयो त मुंहिंजो पीउ कोरियर खई बीठो आहे, उहो वाही कढण जे लाइ त पाणी छॾियूं हेॾे, जाॾे डॉक्टर इहो सोलंगी आहे न अस्पताल, वॾी खॾ भरिजी वई आहे। ॿियो ड्रिब ते पाणी वियो, ड्रिब ते वारी जा दड़ा हूंदा हुआ वॾा, पाणी उते काहे बसि। दुकान ते असां वेठासीं न, बाबा जो सामान खणी आया। आबड़ी मां कयूं शादी, ॿई भेनरूं हुयूं, उहो ॿई भेनरूं हुयूं। हा, आबड़ी मां कयूं शादी करे मां उते ॼाउसि आबड़ी में। पोइ मूंखे हेॾे खणी आया, मां बि हेतिरो आहियां। मां न 2 सालनि जो आहियां। पोइ मूंखे दुकान ते अचे वियासीं। दुकान पोइ वणियो लाड़काणे जो, उन जो दुकान आहे त मुंहिंजा आहिनि सो। हा बाबा तोखे ॾियूं था कोटूमल, तोखे मां ॾियां थो 2 दुकान ई। पोइ बाबा खे 2 दुकान लिखी पढ़ी, कचो काबारो करे ॾिनई। उन टाइम में अलाहराए शेख फतेह महमद जो भाउ अमीर बसी झील जो पुट, झील जा पुट अॻे वणिया हा न, इहे अॻे इहे वणिया हा न, जीअन मल नालो हुयुसि, पोइ जीअन फ़क़ीर। पोइ कोटूमल खे चयईं, कोटूमल हाणे हिकिड़ो मुंहिंजो घर आहे, पोइ तूं हिकिड़ो दुकानु तूं खण, हिकिड़ो मूंखे ॾे। पोइ सभु शेख आया मिड़ी असां ॾे, चई बाबा हाणे अलाहराए तव्हांखे चवे थो त भली ॾियोसि, तव्हां हिकिड़ो दुकानु खणो। बाबा चयोसि हाणे कचो काबारो मां त लिखाए आयो आहियां, हे कचो काबारो आहे। मां चई चङो इहो असांखे ॾे, अलाहराए जो असांखे ॾे त मां पको कराए तोखे ॾियां, हिकिड़ो मां पाण खणां। पोइ असां सां इहा दगाबाज़ी करे असां उहो दुकानु खोले वेही रहिया। तकलीफ़ थी असां, तकलीफ़ असांखे इहा थी जो दुकानु छॾियोसीं, रोज़गार कोन हुयो। ईअं आंदे खांदे ते हूंदा हुआसीं, सेर अटो वठंदा हुआसीं, सेर खाईंदा हुआसीं इन दुकान ते ई। जेका ग़रीबत त हूंदी हुई न साईं, पर सौदो सभु रखंदा हुआसीं। ऐं मुंहिंजो पीउ सौदे खां माण्हू कंहिंखे न मोटाईंदो हो, चवंदो खणी वञ बाबा पोइ ॾेई वञजांइ।
राति जो टिकी थिया फोटा थिया पिपरामिंट थियो कंहिंखे बि को आज़ार थींदो हो न सिधो दुकान बाबा जी ते बाबा हे ॻाल्हि आहे बाबा हा वठि पैसा अची हाणे खणी वञ हाली पोइ ॾींहं जो अचिजांइ पोइ ॻाल्हाइजांइ असां बसि पोइ दुकान जी कहिड़ी ख़ासियत हुन खे दर वग़ैरह हूंदो दर हुयुसि ताक हूंदा हुआ 12 हीअं ताक बि हणंदा हुआसीं न ताक हिकु हिकु करे ताक हणंदा हुआसीं पोइ बाबा जो हाणे ताक जो हणूं था रखी छॾ ताकनि खे ताक लाहे रखियासीं असां पर्दो हणी छॾियोसीं पोइ सुम्ही पवंदा हुआसीं असां सां कंहिं हरकत बि न कई अच्छा पर्दो हूंदो पर्दो हूंदो बसि कोई बि का शइ तव्हांजी सुई बि चोरी न थी असां कूड़ छो ॻाल्हायूं तव्हां सां वेही असां चोरी थी वई न कुझु न का शइ कान 24 कलाक 24 घंटा खुलियल हूंदो जेका शइ घुरनि मिली जेका शइ घुर न मिली वञे जेका शइ घुर मतिलबु मिले मोटे बसि पोइ हाणे हेॾे जो रहंदो हिते हुयुसि न मंदर में त बाबा जन जो गुज़ारियो आहे त मां हिते वेहिजी वियुसि मां चवां ठहियो मां हिते थो वियां छोकिरनि खे नौकिरी करायूं था पोइ हिकिड़ो छोकिरो नौकिरी कंदो आहे ॿियो बि छोकिरो नौकिरी कंदो आहे टियों छोकिरो जेको मुंहिंजो आहे सेलमैन आहे चांहि पती घुराईंदो आहे कोटिया खां थोरी थोरी करे पोइ होटलनि वारनि खे ॾेई ईंदो आहे वरी पैसा पंहिंजा वठी ईंदो आहे हाणे तव्हां बसि हिते मंदर में बसि मां मंदर में वेठो हूंदो आहियां वाक़िया अहिड़ा ख़ासि कोन हूंदा हुआ असांजे भेड़ी ते अहिड़ा ख़ासि कोन हूंदा हुआ वाक़िया इहे बाक़ी मिस्त्री छा मलंग मां उहो ॾिठो उहो बाक़ी कुल्हे ते खणी घुमाईंदो हुओ शहर में मिस्त्री छा मलंग जी दुआ बाबा जन खे बि शहीदनि जी दुआ मलंगनि जी दुआ जो बाबा जन ॻोठ में वेठा हूंदा हुआ न डूका काणिया हूंदा लाड़काणे जे भरिसां उते वेठा हूंदा हुआ उते सैयदनि उन्हनि जी सैयदनि जी दुआ बाबा खे घणी बाबा कोटू मोटू तव्हांजो हिंद सिंध में नालो बि मशहूरु थींदो पर पंहिंजे पीउ जी माउ जी शेवा घणी कंदा हुआ हाणे कोटूमल मां आहियां कोटूमल जी औलाद मां आहियां हिकिड़ो मां आहियां ॿियो मुंहिंजो भाउ होॾे मिशन ते रहंदो आहे टियों कटी खपाईंदो आहे चोथों भाउ मुंहिंजो गुज़ारे वियो उन जा ॿार इंडिया हलिया विया आहिनि ऐं मोटूमल उनखे हिकिड़ो पुटु हुयो औलाद न पई थियसि पोइ चए अकबर शाह इमाम बारगाह इहो ईंदो चौसर ते मजलिस करण जे लाइ पोइ मोटूअ खे मोटू सैयद आयो अथई गुलज़ार शाह पंजाब जो आहे अने मिली दुआ वठेसि वञी त औलाद मूंखे थिए वयसि ऐं चईं मूंखे दुआ कर औलाद थिए चईं हिकिड़ो पुटु थींदी मोटूमल पर 12 महीने शरबत याशी शाह जो रखंदो कर असां अञा ताईं रखंदा आहियूं उहो हिकिड़ो पुटु ॼाओसि उहो हाणे वॾे विया वार आहे उहो ख़ुशि हुंदो हुते पाण गुज़ारे वियो आसूदो जेको हूंदो सौट असांजो पाण उनजा पुट 2 डॉक्टरी पढ़ंदा आहिनि 2 दुकान कढिया अथऊं वारे में हा कुमार नंदलाल नरेश कुमार बसि ॾिसंदा आहियूं दुकान पंहिंजे पोइ शेखनि चयो हुनखे रजब खे दुकान ॾे हिनखे दुकान कोटू जान क़ुर खे न मञे हुन शेखनि चयो आहे क़ुर खे बि नथो मञे असां छा कयूं दुकान कोटू जो अञा ताईं तूं कॾहिं शेखनि खां पुछंदे न वञे न चवंदो दुकान कोटू जा बाबा दगाबाज़ी बसि हिते मां वेठो हूंदो आहियां पोइ वाणिया ईंदा आहिनि ॿारनि खे सुती फकी या नज़र वठाइण जे लाइ या चवंदा निंड नथी अचे ॿार खे हीअं पोइ हथु घुमाईंदो आहियां उतां साहिबनि मां पोइ जेका हक़ीक़त करणी हूंदी आहे मां कंदो आहियां पोइ मूंखे को 100 ॾेई वेंदो आहे को 200 ॾींदो आहे हाणे हिते वेठो हुउसि न मां घटि में घटि मूंखे 150 रुपया ॾेई वियो मायूं वरी मुस्लमाननि जूं मायूं बि हूंदियूं आहिनि पोइ चवंदा काका असांखे टिपणो थो खोल पोइ टिपणो मां वटि पियो आहे पंहिंजो हिन नालनि जा पोइ खोले हक़ीक़त ॿुधाईंदो आहियां हुननि खे मां पोइ दॻु ॾींदो आहियां मां हिन जॻह हलो पोइ 12 थी वेंदी इहो बसि आम न आहे त कोटू मोटू भाइर हुआ या दोस्त या भाइरनि जहिड़ा दोस्त या दोस्तनि जहिड़ा भाइर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ॾिसो त माण्हू तारीख़ जो हिसो कीअं बणिजनि था ऐं पंहिंजो नालो कीअं चमकाइनि था कोटू मोटू वापार जी इस्तलाह में हिकु मुकमल अंडरस्टैंडिंग यानी सम्झ ॿोझ ऐं हिकु राय जो नालो आहे दुकान खे दरवाज़ो न हुजणु अमुन ऐं भाईचारे जी इस्लाह आहे कोटू मोटू न सिर्फ़ु वापार जी अलामत आहे पर दुनिया लाइ हिकु रोशन सुबह ऐं मुस्तहकिम अमुन जो बि पिणु दर्स आहे पर ॾुख उहो आहे त तारीख़ जे आईने में ॾे मशहूरु कोटू मोटू चौक ते संदन नाले सां क़ाइमु दुकान जे परदे वारे दरवाज़ो बंदि ऐं दुकान नाहे रहियो
कैमरामैन फिदा नंगराणी ऐं वकार भट्टीअ सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ शादाब।